अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे डिटेल ॾींदासीं पीरू जेको ज़हर ज़िंदगी ड्रामे में अदाकार फ़नी किरदारु अदा करे रहियो आहे। पीरू इन जी अॼु पूरी डिटेल ॾींदासीं। इन जो नालो अगरि फ़ोन नंबर हुयो त अॻिते हली तव्हांखे उहो बि ॿुधायूं था, जे न हुयो त इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। असली नालो सभु कुझु ॿुधाईंदासीं इन नंढिड़े वीडियो में। अगर नवां आया आहियो असांजे यूट्यूब चैनल ते शायदि खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो। अहिड़ा अपडेट जीअं तव्हांखे सभ खां पहिरियां मिलंदा रहनि। सिंधी शोबे जे हवाले सां जेका बि अपडेट हूंदी आहे असां सभ खां पहिरियां पंहिंजे चैनल ते ॾींदा आहियूं। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो लाइक इन वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा, जीअं तव्हांखे कंहिं ॿिए खे बि मालूमात मिली सघे। हलूं था पंहिंजी वीडियो की तरफ़। दोस्तों पोइ काफ़ी अदाकारनि जी मां डिटेल इन चैनल ते ॾेई चुको आहियां या को तव्हांखे डिटेल ॾींदो आयो आहियां, लेकिन काफ़ी अरसे खां पोइ वरी वीडियो खणी आयो आहियां पीरू जे हवाले सां। जेका बि ज़हर ज़िंदगी या तकरार ड्रामे में अदाकार कमु करे रहिया आहिनि, जंहिंजी डिटेल ॾेई चुको आहे घणनि जी जेका कुझु रहियल आहिनि नंबरवार, उन्हनि जी बि डिटेल तव्हांखे रोज़ाना ॾींदो वेंदुसि। अगरि कंहिंजो फ़ोन नंबर हूंदो, व्हाट्सअप नंबर हूंदो, उहो बि ज़रूरु मां शेयर कंदुसि, जीअं पहिरियों बि शेयर कया आहिनि। सम्झे न दोस्तों, इन जे लाइ चवंदो आहियां त फॉलो लाइक शेयर ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। शायदि कोसो चैनल अव्हांजो चैनल आहे सिंधी शोबे जे हवाले सां। हर मालूमात सभ खां पहिरियां असां ई ॾींदा आहियूं तव्हांखे। हलूं था दोस्तों पंहिंजी डिटेल जी तरफ़। त पीरू जो असली नालो छा आहे? दोस्तों पीरू जो असली नालो आहे फरज़ंद मलिक खजू। ठीकु आहे न। थी सघे तो कुझु दोस्तनि खे मालूमात ख़बर हुजे इन जे असली नाले जी, लेकिन सभिनी खे ख़बर न हूंदी आहे त इन जो असली नालो छा आहे। पीरू पीरू कोठींदा आहिनि, लेकिन असां तव्हांखे क्लियर कट ॿुधायूं था। पीरू जो जेको ज़हर ज़िंदगी ड्रामे में फ़नी किरदारु अदा करे रहियो आहे, इन जो असली नालो आहे फरज़ंद मलिक खजू। खजू मुंहिंजे ख़्याल में निकनेम आहे त खलूस हूंदो आहे जीअं कंहिंजो, अहिड़े हिसाब सां। बाक़ी ही माशाअल्लाह बहितरीनु अदाकारी फ़नी हिसाब सां करे रहियो आहे ज़हर ज़िंदगी में। ऐं अनक़रीब ॿिया ड्रामा जेका ईंदा तव्हांखे तन ड्रामनि में बि ही ॾिसण में ईंदो, उते बि शायदि फ़नी किरदार में तव्हांखे नज़र में अचे। बाक़ी हिन टाइम ज़हर ज़िंदगी में त शुरू खां वठी हिन टाइम हली रहियो आहे। बाक़ी ॿिया अदाकार त फिनिश थी विया आहिनि, कुझु नवां आया आहिनि, लेकिन ही मेन अदाकार हिकिड़ो हे आहे जा अब्बास, या हिन जो पीउ जेको आहे न अञा ताईं हली रहिया आहिनि फ़नी हिसाब सां ज़हर ज़िंदगी में। ज़हर ज़िंदगी जो ड्रामे जो अदाकार पीरू फरज़ंद, ठीकु आहे न, मलिक खजू इहो इन जो नालो आहे। बाक़ी मां इन जी कोशिशि में लॻो पियो आहियां, जो फ़ोन नंबर अगरि मिलियो त बाद में डिस्क्रिप्शन में लॻाए छॾींदुसि यूट्यूब ते। हिन टाइम हुन फ़ोन नंबर असांखे न मिली सघियो आहे। बाक़ी हिन जी टिकटॉक न इन नाले सां अथव, टिकटॉक ID फरज़ंद, ठीकु आहे न, फरज़ंद मलिक खजू लिखंदव त हिन जी अची वेंदी टिकटॉक ID। 65,000 खां मथे फॉलोवर अथसि, हज़ार जेको आहे लाइक्स बि अथसि। ऐं रोज़ाना हिकु न हिकु वीडियो टिकटॉक जी बि ठाहींदो रहंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में हे बि असां वांगुरु ॾाढो शौक़ीनु आहे टिकटॉक ठाहिण जो। तो माशाअल्लाह बहितरीनु अदाकार आहे। थी सघे थो अॻिते वरी इन जो चांस इन खे अञा बहितरीनु मिले। बहरहाल वरी सुभाणे या ॿिए ॾींहुं वरी कंहिं ॿिए सुठे अदाकार जी डिटेल पूरी आणींदासीं इन यूट्यूब चैनल इन पेज ते।